अस्सलाम वालेकुम। सोशल इश्यूज़ ते कुछ वीडियोज़ मां ठाहे चुकी आहियां ऑलरेडी ऐं सिलसिलो जारी आहे। अॼु जो जेको मुंहिंजो टॉपिक आहे उहो आहे शादीशुदा जोड़नि में रिश्तनि जो एहतराम। ठीकु आहे, जेके नवां शादीशुदा जोड़ा आहिनि उन्हनि जे सिलसिले में कुझु जीअं ज़िंदगी में थोरो घणो कन्फ्यूजन हूंदो आहे, माण्हू नई कंहिं ख़ानदान में ईंदो आहे, नए माण्हू सां मिलंदो आहे, नओं रिश्तो हूंदो आहे त कुझु न कुझु कन्फ्यूजन्स हूंदा आहिनि ऐं कुझु सम्झ में न ईंदो आहे त कीअं बिहेव करे माण्हू। सो इन टॉपिक खे मां ॿिनि हिसनि में विरहायो आहे। हिकिड़ो त शादीशुदा जोड़नि में रिश्तनि जो एहतराम हिक ॿिए जे लाइ, ऐं ॿियो जेको मां इन जो पार्ट ठाहींदमि उन में उहो रिश्तनि जो एहतराम हिक ॿिए जे ख़ानदाननि लाइ कीअं बिहेव करणु घुरिजे, कीअं रहणु घुरिजे। सो अॼु पार्ट 1 आहे, उन में हिक ॿिए जो एहतराम कीअं कजे, हिक ॿिए सां कीअं बिहेव कजे, हिक ॿिए सां कीअं हलिजे। त सभिनी खां पहिरीं ॻाल्हि जेका आहे त हिक ॿिए जो एहतराम कजे, इज़त कजे ऐं इहो ख़्यालु रखणु घुरिजे त को अहिड़ो कमु, का अहिड़ी हरकत, को अहिड़ो लफ़्ज़ न निकिरे ज़ुबान मां, अहिड़ी का ॻाल्हि, का हरकत असांखां न थिए जंहिंमां अॻिलो पंहिंजी बेइज़ती महसूसु करे या पाण खे घटि महसूसु करे। त अहिड़ी कोशिशि करणी ई नाहे। इन करे सोचे सम्झी ॻाल्हाइणो आहे, सोचे सम्झी एक्ट करिणो आहे त जीअं एहतराम जो जेको हिकिड़ी हद आहे, जेका लिमिट आहे, उहा पंहिंजी क़ाइमु रहे, अॻिले खे कुझु घटिताई, कुझु इंसल्ट, कुझु बेइज़ती महसूसु न थिए। उनखां पोइ त हिक ॿिए जी पसंदि नापसंदि जो ख़्यालु रखिजे। पसंदि नापसंदि रुॻो शयूं न आहिनि, पसंदि नापसंदि ठीकु आहे, इहो बि आहे त भई उनखे खाधो कहिड़ो पसंदि आहे, उनखे कपिड़ा कहिड़ा पसंदि आहिनि, इवन मर्द खे बि भाईअ जे इन पसंदि नापसंदि जो ख़्यालु रखिणो आहे। पर उनखां अलावा के ॻाल्हियूं, के हरकतूं, के आदतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके हिक ॿिए खे न वणंदियूं आहिनि। मिसाल जे तौर ते अगरि मर्द सिगरेट थो पीए, माईअ खे नथो वणे, उन ख़्यालु रखणु घुरिजे न, एटलीस्ट उन साम्हूं त न पीए। इहे पसंदि नापसंदि आहिनि। या जीअं ज़्यान करणु, फज़ूल ख़र्ची करणु, अजायो ॻाल्हाइणु मर्द खे पसंदि नथो अचे, त माइनि खे इहो ख़्यालु रखणु घुरिजे त के अहिड़ियूं आदतूं हूंदियूं आहिनि इंसाननि में, मर्द हुजे या औरत हुजे, जेके हिक ॿिए खे पसंदि न ईंदियूं आहिनि। त कोशिशि कजे त उन शइ जो ख़्यालु रखिजे त अहिड़ो को कमु न कजे, अहिड़ी का हरकत न कजे जेका अॻिले खे न वणे। इन सां दिलि ख़राबु थींदी आहे ऐं इहो अहसासु थींदो आहे त भई हिनखे त मुंहिंजी परवाह ई न आहे। सो दिलि में हिकिड़ी ॻंढि पइजी वेंदी, ॼण त हिकिड़ी ॻाल्हि नेगेटिव रहिजी वेंदी। सो हिक ॿिए जी पसंदि नापसंदि जो ख़्यालु रखणु ज़रूरी आहे। ऐं हिक ॿिए जे लाइ वक़्तु ज़रूरु कढिजे। या त मर्द पंहिंजे कमनि में, नौकरीअ में, ऑफिस में, ॿियनि मामलनि में एॾो मसरूफ़ हुजे जो पंहिंजी ज़ाल खे टाइम न ॾेई सघे, या ज़ाल वरी घर जे कमनि में ऐं मामलनि में एॾी इन्वॉल्व थी वञे जो पंहिंजे मुड़ुस जे लाइ टाइम न कढी सघे। त तव्हां ॿिन्हिनि ते, मर्द हुजे या औरत हुजे, जेॾियूं बि ज़िमेदारियूं हुजनि न, हिक ॿिए सां गॾु टाइम स्पेंड करणु, हिक ॿिए जे लाइ वक़्तु कढणु, इहो ॾाढो ज़रूरी आहे। न त पोइ ईअं थींदो आहे त माण्हू परे थींदो वेंदो आहे हिक ॿिए खां। सो ॿियो त बर्दाश्त हुजे। ज़ाहिर आहे ॿ माण्हू हिकु जहिड़ा न आहिनि, तरबियत मुख़्तलिफ़ आहे, मिज़ाज मुख़्तलिफ़ आहे, आदतूं अलॻि अलॻि आहिनि, त इख़्तिलाफ़ थी सघे थो कंहिं बि मामले ते। त उनखे बर्दाश्त कजे ऐं उनखे सब्र सां हल करणु घुरिजे। पहिरीं ॻाल्हि त ॿुधिजे हिक ॿिए जी ॻाल्हि, अॻिलो चए छा थो। ईअं न त थोरी ॻाल्हि ॿुधी न ॿुधी पाण ई मूं महसूसु कयो कुझु ऐं मां वठी रड़ियूं करणु शुरू कयूं, हिक ॿिए ते शाउट करणु। त इहो हिकिड़ो ग़लति रवैयो आहे। त इख़्तिलाफ़ ज़िंदगीअ जो लाज़मी हिसो आहे, केर बि हुजे, किथे बि हुजे। त उनखे बर्दाश्त सां पूरी ॻाल्हि ॿुधी, पूरी ॻाल्हि सम्झी पोइ हल करणु घुरिजे ऐं हिकदमि जेको आहे कंट्रोल खां न निकिरिजे, कावड़ में न अचिजे। ऐं हिक ॿिए ते एतमाद, ट्रस्ट जेको आहे ॾाढो बुनियादी हिकिड़ो मामिलो आहे। शक न कजे। एतमाद हूंदो त ज़िंदगी ॾाढी सुहिणे नमूने, ख़ुशगवार नमूने गुज़री सघंदी। अगरि माई पंहिंजे मुड़ुस ते शक थी करे त ॿाहिरि थो वञे या ऑफिस में माइनि सां गॾु कमु थो करे त पक कुझु ग़लति हरकतूं कंदो हूंदो, या मर्द अगरि पंहिंजी ज़ाल ते त हीअ खिली छो, हिन फ़ोन कंहिंखे कयो, हे ॻाल्हाए कंहिंसां पई, वई कहिड़े पासे, त इहे जेको शक आहे न, इहो ज़िंदगीअ खे तबाह करे ज़हर भरे छॾींदो आहे। त हिक ॿिए ते एतबार करणु, एतमाद करणु तमामु ज़रूरी आहे। जे एतमाद न आहे त पोइ रिश्तो खोखलो आहे हिकिड़ो, उहो केतिरो हलंदो, उनखे केतिरो घेलबो, उहो सिर्फ़ु घेलबो, उहो हलंदो कोन। त
हिकिड़ी सुठी ज़िंदगी गुज़ारण लाइ, हिकिड़ी ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारण लाइ ज़रूरी आहे त हिक ॿिए ते एतमाद कजे, भरोसो कजे। शक ऐं बदगुमानी जेका आहे उहा तबाही आहे। ऐं ॿी ॻाल्हि त का ॻाल्हि हिक ॿिए जी अगरि पसंदि नथी अचे, को रवैयो पसंदि नथो अचे, त हिक ॿिए सां खुली ॻाल्हाइणु घुरिजे। आराम सां वेही, मर्द आहे या औरत आहे, जंहिंखे जंहिंसां इख़्तिलाफ़ आहे या उनखे का ॻाल्हि न वणी आहे, त जेकॾहिं उहो दिलि में रखंदो त उहो दिलि में मेर भरिजंदी वेंदी, दिलि में नेगेटिविटी वधंदी वेंदी। त बहितर इहो आहे त पाण में वेही उन मामले ते खुली ॻाल्हाइजे त मूंखे हीअ ॻाल्हि पसंदि न आई आहे, या मूंखे हीअ रवैयो पसंदि न आयो आहे, हीअं थियणु घुरिजे, हीअं न थियणु घुरिजे। त उन ते विढ़ण जे बजाए या मूड ख़राबु करण या नाराज़गी करण सां मसइलो हल न थींदो, बल्कि दिलि में वधीक मेर वेहंदी वेंदी ऐं मामिलो ख़राबु थींदो वेंदो। पोइ चवंदा आहिनि न त जॾहिं शीशो भॼी पवंदो आहे, पोइ भली ॻंढिजी बि वञे, त उन में उहे ॾार कॾहिं बि न ख़तमु थींदा आहिनि। त इहे ॾार न पवणु घुरिजनि। त बहितर इहो आहे त जेका हिक ॿिए जी का ॻाल्हि नथी वणे ॿिन्ही धुरियुनि खे, हिक ॿिए सां वेही पूरो खुली ॻाल्हाइजे, पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू सम्झाइजे, ॿिए जो बि ॿुधिजे, ऐं पोइ उनखे फ़ैसिलो कजे ऐं उनखे हल कजे। ऐं नंढियुनि नंढियुनि ख़ुशियुनि जो, नंढियुनि नंढियुनि ज़रूरतुनि जो हिक ॿिए जो ख़्यालु रखिजे। माण्हू जॾहिं गॾु रहे थो त इहा ख़बर त पइजी वञे थी त हिनखे कहिड़ी शइ में ख़ुशि थी थिए, मुंहिंजी ज़ाल या मुंहिंजो मुड़ुसु कहिड़ी शइ में ख़ुशि थो थिए। को शायदि हुनजो पसंदीदा खाधो पचायो हुजई, या हुनजे पसंदि जा कपिड़ा पाता हुजई, हुनजी पसंदि जी परफ्यूम हई हुजई। अहिड़ी तरह मर्द आहे त हुनजी ज़ाल छा सां थी ख़ुशि थिए, छा उहो हुनजे लाइ गुल वठी वेंदो त ख़ुशि थींदी, को गिफ्ट ॾींदुसि, उहो सम्झ में अची वेंदो आहे। हिक ॿिए जो ख़बर पइजी वेंदी आहे, रवैयो, हिक ॿिए जी पसंदि नापसंदि, या हिक ॿिए जी ज़रूरत, या ख़बर हुजे त मुंहिंजी ज़ाल खे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे, मुंहिंजे मुड़ुस खे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे, त उनखे पंहिंजो पाण जेकॾहिं पूरो करे छॾे, कोशिशि करे, त अॻिले जी दिलि में हुनजे लाइ केॾा सुठा अहसास ऐं केॾी सुठी फीलिंग ईंदी। ऐं इहा शइ मुहबत वधाईंदी आहे त हुनखे मुंहिंजी परवाह आहे, हिन मुंहिंजो ख़्यालु कयो, हिन मुंहिंजी ज़रूरत खे सम्झो। सो ॿिन्ही पासे, कंहिं हिकिड़े तरफ़ न। उनखां सवाइ हिक ॿिए जी तारीफ़ करणु। तारीफ़ मतिलबु रुगो ईअं न आहे तूं ॾाढो सुठो थो लॻे या अॼु तूं ॾाढी सुठी थी लॻे, रुगो इहा तारीफ़ न हूंदी आहे। को अहिड़ो काइंड एक्ट इन जे तरफ़ां थी वियो आहे, ज़ाल कुझु अहिड़ो कयो आहे, हुनजी फैमिली सां सुठो हली, को अहिड़ो कमु कयईं जेको मर्द जी दिलि खे ख़ुशि करे छॾे, त मर्द हुनजो शुक्रगुज़ार थिए, हुनजी तारीफ़ करे, थैंक यू चवणु। या ज़ाल अगरि ॾिसे थी त हुनजे मुड़ुस को अहिड़ो कमु कयो आहे जंहिंसां हिनजी दिलि ख़ुशि थी वई आहे, या हुनजे माइटनि में कुझु अहिड़ो थियो आहे, हिन मुड़ुस जे तरफ़ां कुझु चङाई, या हिक ॿिए जी ज़ात लाइ का चङाई, त शुक्रगुज़ार थियणु, तारीफ़ करणु, ख़ुशीअ जो इज़हार करणु, इहो ॾाढो रिश्ते में हिकिड़ी मज़बूती आणींदो आहे। छो त माण्हू हिक ॿिए जे लाइ नेगेटिव थियण लाइ त ॾाढो जल्दी तयारु हूंदा आहिनि, ऐं घणे लेवल ते तयारु हूंदा आहिनि, पॉज़िटिव थियण लाइ माण्हू तयारु न हूंदा आहिनि। त नंढी नंढी ख़ुशियुनि जो, नंढी नंढी ज़रूरतुनि जो, नंढी नंढी शयुनि जो ख़्यालु रखिबो, हिक ॿिए जो शुक्रगुज़ार थिबो, ख़ुशीअ जो इज़हार कबो, त इहा शइ जेका आहे हिकिड़ी ईअं खणी सम्झो त पाइदारीअ जी हिकिड़ी सिर आहे उन शादीशुदा ज़िंदगीअ में। ठीकु आहे। ऐं नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं नज़रअंदाज़ कजनि। इंसान आहिनि न, फ़रिश्ता त न आहिनि। ॿ मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि, ॿ मुख़्तलिफ़ मिज़ाज जा माण्हू आहिनि। कंहिंखां का ॻाल्हि विसरी वई, कंहिंखां का भुल थी वई, कंहिं का ग़लती करे छॾी, त उन्हनि खे नज़रअंदाज़ कजे, उन्हनि खे माफ़ु कजे। जे उन ते ॻाल्हि ते ॻंढि ॾेई मूड ख़राबु कबो, रुसी वञिबो, न ॻाल्हाइबो, इहो मामिलो गंदो ई थींदो वेंदो। इहो जेको आहे गंद थींदो, इन मां का चङाई नसीब न थींदी। हिक ॿिए खे भली अहसासु ॾियारिजे, हुनखे ॿुधाइजे त हीअ ॻाल्हि मूंखे पसंदि न आई आहे, पर हलो ख़ैरु आईंदा ख़्यालु रखिजे। ठीकु आहे न। सो हिक ॿिए जूं नंढियूं नंढियूं ग़लतियूं नज़रअंदाज़ करणु घुरिजनि। फ़रिश्तो कोई बि न आहे, रोबोट न आहियूं असां, इंसान आहियूं, भुल चुक ख़ता थी सघे थी, त उनखे दरगुज़र कजे, उनखे नज़रअंदाज़ कजे, उनखे माफ़ु कजे, उन ते जेको आहे ॻंढि ॾेई न वेही रहिजे। ॿी ॻाल्हि, ॾाढी ज़रूरी ॻाल्हि, त ॿियनि जी ॻाल्हियुनि में न अचो। माना को थर्ड पर्सन तव्हांखे भरे थो कन तव्हांजा, तुंहिंजो मुड़ुसु अहिड़ो, तुंहिंजा साहुरा अहिड़ा, तुंहिंजो हे थियो हो थियो, उन्हनि खे ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾियो, बल्कि उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई न कयो, उन्हनि खे डिस्करेज कयो त मूंखे हिन मौज़ूअ ते न आहे ॻाल्हाइणो, या मर्द चाहे त भई तुंहिंजी ज़ाल, तुंहिंजा साहुरा अहिड़ा, तुंहिंजा साला अहिड़ा। भली पाण तव्हां हिक ॿिए जे ख़ानदाननि लाइ या हिक ॿिए जी ज़ात जे लाइ छा बि महसूसु कंदा हुजो, उहा तव्हांजी ज़ाती राय आहे, पर कंहिं थर्ड पर्सन खे, कंहिं ॿाहिरे माण्हू खे इन्वॉल्व थियणु न ॾियो। 100 सॼण 100 दुश्मन, त ज़रूरी न आहे त माण्हू, ऐं अॼुकल्ह जेके आहिनि न 100 सॼण त अलाए किथे रहिजी विया आहिनि, 100 दुश्मन थोरा अॻु भरा आहिनि। त माण्हू बाहि हणण लाइ ॿियनि जे ज़िंदगियुनि में
ॿियनि जा घर ड्राइण लाइ, ॿियनि जो तमाशो ॾिसण लाइ ॾाढा तकिड़ा हूंदा आहिनि। इहो कॉमन आहे ॾाढो, या सिर्फ़ु ज़ुबानी ॻाल्हि न आहे। सो तव्हां चाहे छोकिरी आहियो या छोकिरा आहियो, तव्हां महिरबानी करे उन 3 माण्हू जे चवण ते न लॻो जेके बाहि ॾेई तमाशो ॾिसण वारा आहिनि। सो माण्हुनि जी ॻाल्हियुनि ते बिल्कुलु न लॻो, ऐं बल्कि जेको तव्हांखे अहिड़े क़िस्म जूं नेगेटिव ॻाल्हियूं ॿुधाए, तव्हांजो दिमाग़ु ख़राबु करण जी कोशिशि करे, तव्हांजा कन भरे, उन जी हौसला अफ़ज़ाई न कयो, उनखे मना कयो त मूं सां अहिड़ियूं ॻाल्हियूं न कयो, मूंखे हिन बारे में कुझु न चवणो आहे, न ॿुधणो आहे। इहो हिकिड़ो बहितरीनु रवैयो आहे। इहो रवैयो जॾहिं तव्हां अख़्तियार कंदव त तव्हां इलाही सारियुनि मुसीबतनि खां बची पवंदव, ऐं तव्हांजो पंहिंजो रिश्तो मज़बूत रहंदो। न त ज़ाल मुड़ुस जे विच में नफ़रतूं वधाइण लाइ शैतान सभिनी खां अॻु भरो आहे, ऐं पोइ उनजा चेला इलाही आहिनि असांजी दुनिया में, जेके उहो शैतान जो कमु कंदा था रहनि, चूचड़ियूं हणंदा था रहनि। त कंहिं बि ॿिए माण्हू जी ॻाल्हि में न अचो प्लीज़, इहो ख़्यालु रखो, इहो ॾाढो ज़रूरी आहे। तव्हां हिन जी ॻाल्हि ॿुधी, हुनजी ॿुधी, ऐं उनजे चवण में लॻी पंहिंजी ज़िंदगी बर्बादु कंदव, छा हासिलु थींदो? नुक़सानु तव्हांजो ई आहे न। उन कन भरण वारनि जो, उन चुगलियूं हणण वारनि जो, उन बाहि ॿारण वारनि जो को नुक़सानु न आहे, उहो त तमाशो ॾिसण वारा आहिनि। त समझदारीअ खां कमु वठिणो आहे, छो त जॾहिं शादी थिए थी त को नंढड़ा मासूम ॿार न आहिनि उहे 2 माण्हू जिन जी पाण में शादी थी आहे। उहे समझदार आहिनि, वॾा आहिनि, आक़िल बालिग़ आहिनि, त थोरो पंहिंजे सोच ते कंट्रोल रखनि, ॿियनि जी ॻाल्हियुनि में न अचनि। वॾी बुर्दबारी ऐं ज़िमेदारीअ जो कमु आहे शादी करणु, ॿाराणी रांदि न आहे, ठीकु आहे। सो कोई बि तव्हांखे ॻाल्हियुनि में परेशान करण जी कोशिशि करे, या तव्हांखे कुझु ग़लति सलत ॿुधाए, या तव्हांजी ज़िंदगी डिस्टर्ब करण जी कोशिशि करे, उनजी हौसला अफ़ज़ाई न कयो, उन्हनि जे चवण ते न लॻो। ॿी ॻाल्हि जेका मां ॾिठी आहे, हिकु त हिक ॿिए जे हाल ते हलणु घुरिजे। ज़ाल केतिरी क़ाबिल आहे, ज़ाल खे सिलाई नथी अचे ऐं मानी पचाइणु नथी अचे, मिसाल जे तौर ते तव्हां छा कंदव? हुन सां विढ़ंदव त न, उनखे ताना न ॾींदव, हुन सां जहिड़ो न कंदव, आस्ते आस्ते सिखी वेंदी, ज़िमेदारियूं पवंदियूं आहिनि त इंसानु सिखी वेंदो आहे। या मर्द आहे, अगरि उनजी आमदनी तमामु घणी न आहे, हिकिड़ी लिमिट में थो रहे, त उनखे तंग करणु, उनखां बेजा फरमाइशूं करणु, उन सां अजाई जेके डिमांड्स करणु छोकिरीअ तरफ़ां, इहो ॾाढो ग़लति रवैयो आहे। छो त जॾहिं रिश्ता तय थींदा आहिनि, शादियुनि थियण खां पहिरियों ई ख़बर पइजी वेंदी आहे न त भई अॻिले जी छा आमदनी आहे, नौकिरी कहिड़ी आहे, जॉब छा थो करे, धंधो कहिड़ो आहे। त जॾहिं पहिरियों खां ई ख़बर हूंदी आहे, ॾिसी वाइसी शादियूं कबियूं आहिनि, त पोइ छो उहे ऐब नज़र ईंदा आहिनि, छोकिरीअ में बि या छोकिरे में बि। इहो न हुजणु खपे। त हिक ॿिए जे हाल ते हलणु घुरिजे। ज़ाल में केतिरी एबिलिटी आहे, मर्द खे उनखे क़बूल करणु घुरिजे, उनखे आस्ते आस्ते सम्झाइणु घुरिजे, ऐं उहा छोकिरी बि जेका शादी करे अचे थी, उनजो बि ज़िम्मो आहे त अगरि हुनखे घणो कुझु ख़बर न आहे, त आस्ते आस्ते पंहिंजी जॾहिं अमली ज़िंदगीअ में क़दम रखे, त उहा उनखे सिखण जी कोशिशि करे। ज़िंदगी मैनेज तॾहिं थींदी, घर जा ख़र्च, घर जा मामला, घर जी ज़िमेदारियूं मैनेज तॾहिं थींदियूं जॾहिं छोकिरीअ खे सभु कुझु ईंदो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे घर में मिसाल जे तौर ते बावर्ची आहे या कम वारियूं मायूं आहिनि, तव्हांखे कमु करणु ईंदो हूंदो त तव्हां उन्हनि खां बि कमु वठी सघंदव। जे पाण खे ई ख़बर न आहे त कोई बि तव्हांजे लाइ जेको आहे उक्तो सुक्तो कमु करे तव्हांजी ज़िंदगीअ में तव्हांखे धोखा ॾेई सघे थो। त बहितर इहो आहे त आस्ते आस्ते उनखे सिखण जी कोशिशि करे, ऐं मर्द बि जेको आहे उनखे एॾो प्रेशराइज़ न करे त उहा आई आहे त बसि हाणे काया पलट थी वेंदी। छो त उहा आई आहे, उनखे थोरो सम्झणु ॾियो, उनखे टाइम ॾियो, ऐं उनखे छोकिरीअ खे ज़िमेदारी जो अहसासु हुजणु खपे त मां शादी करे आई आहियां, हाणे ज़िमेदारी शुरू आहिनि। तफ़रीह, प्यार मोहबत, खिल भोग ज़िंदगी भर हली सघंदी, पर सिर्फ़ु उन प्यार मोहबत ऐं खिल भोग जे आसिरे ते ज़िंदगी नथी गुज़री सघे। सो घर खे मैनेज करणु, मामलनि खे, ज़िंदगीअ खे, रवैयनि खे मैनेज करणु सिखणो पवंदो आहे। ॿी ॻाल्हि त हिक ॿिए जो बोझ वंडणु घुरिजे। मर्द औरत जो बोझ कीअं थो वंडे सघे? माईअ ते घर जूं ज़िमेदारियूं आहिनि, घर जा कमकारियूं आहिनि, मर्द उनखे घर जे कमनि में हथु वंडाए सघे थो कंहिं हद ताईं। के कम अहिड़ा आहिनि जेके मर्द करे सघनि था। मिसाल ॾींदमि त वीडियो घणी वॾी थी वेंदी। सो ऐं माई कीअं थी बोझ वंडाए सघे मर्द जो? हिकु त हुन सां अजाई फरमाइशूं न करे अगरि हुनजी गुंजाइश न आहे, ऐं ॿियो त पाण बि कुझु कमाइण जी कोशिशि करे। ऐं मुंहिंजो त इहो ख़्यालु आहे, मुंहिंजी बिल्कुलु ज़ाती ऐं स्ट्रॉन्ग राय आहे मुंहिंजी इहा, त छोकिरियूं जॾहिं शादियूं करे वञनि थियूं ऐं उहे मुड़ुस जेको बि कमाइनि था उन में गुज़ारो कनि।
ठीकु आहे, छो त रिश्तो तइ करण खां पहिरियों ख़बर हूंदी आहे न त अॻिलो वीचारो केतिरे पाणी में, अमीर आहे, ग़रीब आहे, मिडिल क्लास आहे, ख़ुशहाल आहे या नाहे। ठीकु आहे, हिकु त पहिरीं ॻाल्हि त उन जी आमदनीअ में गुज़ारो करण जी कोशिशि कनि, मैनेज कनि। पर जेकॾहिं नथियूं करे सघनि त पोइ पाण कमाइनि, चाहे उहे पढ़ियल लिखियल आहिनि त ॿाहिरि नौकिरी करे सघनि थियूं, जे घटि पढ़ियल आहिनि या हुनरमंद आहिनि त घर में को हुनर करे पंहिंजा 4 पैसा कमाए पंहिंजी ज़िंदगीअ में कुझु चेंज आणे सघनि थियूं, कुझु पंहिंजे मुड़ुस जो बोझ घटाए सघनि थियूं। सो इहे कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके सिखणियूं पवंदियूं, सम्झणियूं पवंदियूं। छो त शादी हिकिड़ो ज़िमेदारीअ जो कमु आहे, रुॻो एंटरटेनमेंट ऐं इंजॉयमेंट न आहे। उहा 4 ॾींहंनि जी इंजॉयमेंट ख़तमु थी वेंदी आहे, हनीमून पीरियड ख़तमु, ऐं पोइ जॾहिं इंसानु फील्ड में क़दम रखंदो असली ज़िंदगीअ में ऐं ज़िमेदारियूं पवंदियूं त कॾहिं छोकिरा बि घबराइजी वेंदा आहिनि, कॾहिं छोकिरियूं घबराइजी वेंदियूं आहिनि। त इहो हिमत ऐं हौसले सां कमु वठिणो आहे। अगरि तव्हां ज़हनी तरह डिस्टर्ब था थी वञो त हाणे मां छा कयां, हिक ॿिए सां वेही सलाह कयो ऐं पंहिंजा मसइला प्यार मुहबत सां ॻाल्हियुनि सां वेही हल कयो। ऐं ॿी ॻाल्हि त तव्हांखे शादीअ खां पहिरियों ख़बर हूंदी आहे त हाणे शादी थींदी, ज़िमेदारी पवंदी, त उन महिल खां तव्हां पाण खे ज़हनी तरह स्ट्रॉन्ग कयो, मज़बूत कयो त हे मुंहिंजा फ़र्ज़ आहिनि। हिकिड़े ॿिए माण्हू जी ज़िंदगी हाणे मूंसां ॻंढिजे थी, उनजा ज़िमा आहिनि मूं ते, चाहे मर्द आहे या औरत आहे, जेको बि आहे। त सभु कुझु थींदो तॾहिं जॾहिं इहा अंडरस्टैंडिंग हूंदी, जॾहिं पाण में वेही ॻाल्हाइबो, हिक ॿिए जो एतिराम कबो, हिक ॿिए जी इज़त कबी, हिक ॿिए जो अहसासु कबो, तॾहिं इहो ख़ुशगवार ज़िंदगी गुज़री सघंदी। बाक़ी माण्हुनि जे ॻाल्हियुनि में अचणु, अजायूं फरमाइशूं करणु, रोज़ु रुसणु, मुड़ुस हुजे या ज़ाल हुजे, या हिन हीअं चयो न हूअं चयो, तो मुंहिंजे लाइ हीअं न कयो, नंढी नंढी ॻाल्हियुनि खे ॻंढि ॾियणु, त ज़िंदगी त दोज़ख़ थी वेंदी। सो इहा हिकु दफ़ो ई मिली आहे ज़िंदगी, बार बार न मिलंदी। ऐं हिकिड़ो प्यार भरो रिश्तो जेको क़ाइमु थिए थो, उनखे प्यार सां, एतमाद सां, हिक ॿिए जी सलाह सां, सियाणप सां, अकुलमंदीअ सां वेही हल करिणो आहे। अगरि के मसइला, ऐं मसइला थींदा आहिनि, इहो न आहे त भई न स्मूथ हर कंहिंजी ज़िंदगी हलंदी आहे, मसइला थींदा आहिनि, उनमें को हर्ज न आहे। सो कोशिशि कजे। ये कुझु ॻाल्हियूं आहिनि जेके मुंहिंजो तजुर्बो बि आहे, मुंहिंजो मुशाहिदो बि आहे, मुंहिंजी पंहिंजी सम्झ बि आहे, त जेके मां तव्हां सां टिप्स ऐं एडवाइस शेयर कई आहे, त उमेदु आहे कुझु माण्हुनि जे लाइ इहे तमामु कारगर साबित थींदियूं ऐं तव्हांखे शायदि कुझु सम्झण लाइ, कुझु सिखण लाइ मिलंदो। ऐं ॿी ॻाल्हि त अगरि तव्हांखे वीडियो पसंदि अचे त शेयर ज़रूरु कयो, ख़ासि तौर ते उन्हनि सां जिन जूं नयूं नयूं शादियूं थियूं आहिनि या उन्हनि सां जिन जूं शादियूं थियण वारियूं आहिनि। सो अलाह तव्हां सभिनीनि जे ज़िंदगीनि में इलाही सुकून ॾे, ख़ुशियूं ॾे, हिक ॿिए सां ॾाढी मोहबत ॾे। ख़्यालु रखिणो आहे, इहो सभु कुझु ईअं फ्री में न थींदो। सो इनशाला ॿियो हिन जो वीडियो जो जेको पार्ट हूंदो, उन में असां ॻाल्हाईंदासीं त नए शादीशुदा जोड़नि जो ख़ानदान सां रवैयो, मर्द जो औरत जे ख़ानदान सां ऐं औरत जो मर्द जे ख़ानदान सां कीअं रवैयो हुजणु खपे, जंहिंसां ज़िंदगी में सुकून रहे, झेड़ा न थियनि, अमुन सां सलामतीअ सां वक़्तु गुज़रे। ठीकु आहे, सो मिलूं था वरी वीडियो सां। तेसिताईं अल्लाह।